नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी में रमज़ान शरीफ़ जे महीने में वधीक अघु वठंदड़ ऐं सरेआम शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ मुख़्तियारकार सिंधड़ी सजाद सदाकत शहर सिंधड़ी में मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी 5 खां मथे दुकानदारनि ते ॾंड वसूल कया। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मुताबिक़ सिंधड़ी में रमज़ान शरीफ़ जे महीने में वधीक अघु वठंदड़ ऐं सरेआम शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ मुख़्तियारकार सिंधड़ी सजाद सदाकत शहर सिंधड़ी में मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी 5 खां मथे दुकानदारनि ते ॾंड वसूल कया ऐं दुकान बंदि कराए छॾिया, जॾहिं त सेठ फारूक रमेश समेत 5 दुकानदारनि ते मुख़्तलिफ़ ॾंड हणंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे महीने में जेके दुकानदार अवाम खे महांगियूं शयूं विकिरो कंदा ऐं सरेआम दुकानूं खोलींदा उन्हनि ते हाणे ॿीणो ॾंड हणी दुकान सील कया वेंदा। लिखजी वियो आहे